असांखे तकरीबन चौथों ॾींहुं आहे बरसाति जारी आहे, इन में असांजा अजा बजा सफ़ा किरी पिया आहिनि। असांखे कुझु बि माना न बचियो आहे ऐं को बि इंतज़ाम न आई आहे का असांजी हेल्प करण लाइ। असांजे खसी असांजे पाणी बि न कढी सघी आहे खसी ते। असां ॾिसो था लुणूं था, असांजा बचा लुड़ी विया आहिनि, असांजे ज़ान थिया आहिनि, असांजो लटो कपिड़ो असांजे हंधि हर शइ वई आहे, सड़ी ख़तमु थी विया आहिनि, पाणी ॿुॾी विया आहिनि, कुझु बि न बचियो आहे। असांजे अजा पोयों ॾिसो कुझु बि असांजो न बचियो आहे, माना को बि नुमाइंदो या को बि असांजे को हुकूमत चूंडियल हिते न आयो आहे, का असांजी हेल्प कई अथनि न असांजो पाणी खसी असांजे गॾु। हिनमहिल बि असांजे पाणी कढण पोइ बि असांखे कुझु बचा थिए, पर उहो बि को बि न आयो आहे असांजे अॼु ताईं। जेका असांजे चूंडियल नुमाइंदा आहिनि, DC आहे या तपेदार आहे, उन असांजे चूंडियल जेका हिते आहिनि चेयरमैन, उनखे असांजी अपील आहे त असांजी मदद कयूं फौरन। असां बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त असांजो टे चौथों ॾींहुं आहे, बरसाति वसी रही आहे, का बि को सुठो माण्हू न आयो आहे, न चूंडियल न को सरकारी न प्राइवेट, केर बि न आयो आहे। पाणी असांजे घर दर त तबाह थी आहे। हाणे असांखे जे ॿारनि बचनि माल मिल्कियत सभु तबाह थी वई आहे, केर बि न आयो आहे। खैरपुर DC बि न आयो आहे, न को हितां जो चूंडियल। जीअं त DC खैरपुर ऐं CM साहिब खे अपील था कयूं त असांजे बराए महिरबानी पाणी धाणी को असांजे लाइ मदद कई वञे।